जीअं त मुबारकपुर भरिसां भट्टी स्टॉप ते सिंध सुगड़ लोक अदब तंज़ीम सलाद पारां महफ़िल मौसीक़ी ऐं सुगड़ कचहरी जो प्रोग्राम थी रहियो आहे। अचो त हिते मौजूदु सुगड़ ऐं फ़नकारनि सां ॻाल्हायूं त उन्हनि सक़ाफ़ती ॾियारो आहे उहो कीअं मल्हाइनि था। सिंधी मीडिया पारां जेको सक़ाफ़त जो ॾियारो मल्हायो पियो वञे, इहो असांजी सिंधी ॿोली खे बि हिकिड़ो भरपूर नमूने सां जेका असांखे मोट मिले थी। ख़ासि करे गुज़िरियल 10-12 सालनि खां जेको सिंधी मीडिया सक़ाफ़त जो ॾियारो मल्हाए थी, हुन में सिंधी टोपी अजरक ऐं जेके औरतूं आहिनि या जेके ॿारड़ा आहिनि उहे जेके सक़ाफ़ती वेस उॾनि था, उन सां असांजे सिंध खे सिंध जेको नालो रोशन थिए थो, न फ़क़ति सिंध में न फ़क़ति पाकिस्तान में पर पूरी दुनिया में जेके सिंधी रहनि था उहो हिकिड़ो जोश ऐं जज़्बे सां हिन ॾींहं खे भरपूर सां मल्हाइनि था। ऐं इन ॾिहाड़े खे ख़ासि करे जेको सक़ाफ़त जो ॾियारो आहे उनखे साल जी 3 ईद करे मल्हायो वेंदो आहे। असां पूरी सिंधियुनि जे लाइ इंतिहाई ख़ुशी जी ॻाल्हि आहे त असांजे पूरे सूबे ते अॻ में पए कमु कयो, पर हींअर असांजे पंहिंजे ज़िले जैकबाबाद में जेकब न्यूज़ जेको चैनल खुलियो आहे। हर ग़रीब जो कहिड़े बि क़िस्म जो हॾॾुखी कोई बि तकलीफ़दा कमु आहे, समाजी कमु आहे, सोशल कमु आहे, कंहिं फ़नकारनि जो को मसइलो आहे, को असांजे पंहिंजे इलाइक़ाई कमु आहे, उन सभ ते ई चैनल अलहमदुलिल्लाह कमु करे पियो। ऐं अॼु हिन एकता जे ॾिहाड़े सां ॻोठ लाल भट्टी में ही चैनल वारा अची करे असांजे हिन ख़ुशी जे मौक़े में एकता जे ॾिहाड़े में असां सां गॾिया आहिनि। अलहमदुलिल्लाह असां हिननि जा निहायत शुक्रगुज़ार आहियूं। सक़ाफ़ती ॾियारा आहे जेके बि आहिनि, ईअं ई अॼु जीअं मख़लूक ॾिसो था असांजे रोज़ाना इहे मेंढ मतल मेला ऐं मच कचहरियूं राति खे अवां जी बि वॾी महिरबानी जेकॾहिं हेॾा प्रोग्राम ॻोठनि में अहिड़े नौताकनि में अची भरियो था ऐं तव्हां टोपी ऐं अजरक जो ॾियारो पूरी दुनिया खे ॾेखारियो आहे। ऐं असां ॾाढा ख़ुशि आहियूं, वॾा ख़ुशनसीब आहियूं जेकॾहिं तव्हां जहिड़ा पीरी प्यारा ऐं हिन अहिड़ी महफ़िलनि खे उजागर करे ॾेखारनि था। प्यारी सुहिणी सिंध आहे, प्यारी सुहिणी सिंध आहे, सिंध में मिठी ॿोली प्यारी भाॻनि वारी, भोए भलारी ॾेती फसल कणक सारी, जाम जनती जिथे जारी कुर्बान तंहिंतां जिंद आहे, प्यारी सुहिणी सिंध आहे। जो नाज़रीन जेको जेकब HD चैनल जेकबाबाद जो आहे तमामु बहितरीनु वेबसाइट चैनल आहे। माशाल्लाह असां ॾिसंदा आहियूं, ख़ासि करे असांजे पंहिंजे इलाइक़े जे हवाले सां जेकबाबाद जे हवाले सां शिकारपुर दादू या ब्रेक न्यूज़ जे हवाले सां तमामु सुठियूं मयारी ख़बरूं, ख़ासि करे लोकल जेके इशूज़ आहिनि उन्हनि खे जेको आहे त सिंध सतह ते या क़ौमी सतह ते जेके कवरेज नथी मिले उहा कवरेज जेको आहे त जेकब न्यूज़ जेकबाबाद ॾिए थी। हिन वक़्तु बि जेके पंहिंजो सिंध जे हवाले सां जेके बि सक़ाफ़ती प्रोग्राम थींदा, हिन वक़्तु पंहिंजो मीरपुर बुढ़ो असां जेको सक़ाफ़ती प्रोग्राम आहे जिते सिंध जा वॾा चैनल कवरेज कंदा, उते जेकब न्यूज़ जो रिपोर्टर असांजो प्यारो दोस्त सीनियर साहब मुश्ताक कोसो पहुतो आहे। असां हिकु दफ़ो ॿीहर जेकब न्यूज़ वारनि लाइ घुरिया था आहियूं जिन असांखे पंहिंजो ख़िदमत जो मौक़ो ॾिनो, ॻाल्हाइण जा लफ़्ज़ अता कया। तव्हांजी वॾी महिरबानी। लाल भट्टी में थियल सुगड़ कचहरी थोरे सूफ़ी महफ़िल फ़नकारनि क़ौमी गीत ॻाए महफ़िल में वेठल माण्हुनि खे जुमाए छॾियो। होॾां सीनियर साहब आहिनि महिमाननि जेकब न्यूज़ जे कम खे साराईंदे तमामु वाखाण कई त हुननि जो लोकल इशू ते तमामु जेकब न्यूज़ तमामु सुठो कमु करे रही आहे। त इंशाअल्लाह उमेदु आहे त हू ईंदड़ वक़्त में बि तमामु बहितर कमु अदा कंदो। कैमरामैन अमजद खोसो सां गॾु मुश्ताक खोसो, जेकब न्यूज़ मुबारकपुर।